अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जेको आहे सो आऊं तव्हां सां जेके उस्ताद तंज़ीमूं आहिनि उहे अॼुकल्ह ॾाढियूं मुतहरिक आहिनि उन्हनि जे बारे में थोरो ॻाल्हाइणु चाहींदुसि। यकीनन मूंखे ख़बर आहे त हीअ मुंहिंजूं ॻाल्हियूं जॾहिं तव्हां ताईं पहुचंदियूं ऐं घणनि खे इहे ॻाल्हियूं ख़राबु लॻंदियूं, पर मूंखे ख़ुदि मुंहिंजे उस्तादनि इहो सेखारियो आहे त जिते बि का ग़लति ॻाल्हि थिए त उन जे ख़िलाफ़ु आवाज़ ज़रूरु उथारे, त आऊं उन्हनि उस्तादनि जो पढ़ायल आहियां ऐं उन्हनि जे ॻाल्हियुनि ते अमल करणु पाण ते फ़र्ज़ थो सम्झो। त दोस्तों हीअ जेको अॼुकल्ह एॾो मसइलो हली रहियो आहे जंहिंजे करे असांजे शागिर्दनि जा इम्तिहान बि जेके आहिनि से उहे डिस्टर्ब थी चुका आहिनि ऐं उस्ताद असांजा रोडनि ते आहिनि, त सभ खां पहिरीं त जेकॾहिं समाज बाशऊर हुजे त उन जो उस्ताद कॾहिं बि रोडनि ते न ईंदो ऐं उहे पुलिस जूं लठियूं न खाईंदो। उन खां अॻु में त असांजी सिविल सोसाइटी उन जो दिफ़ा करणु अची वेंदी, उन खां अॻु में त पेरेंट्स जेके आहिनि वालिदैन उहे अची वेंदा, ॿार जेके आहिनि शागिर्द उहे अची वेंदा उन्हनि जे दिफ़ा जे लाइ। पर असां जीअं त हिकिड़े बेशऊर समाज में रहूं था ऐं जेके हुकूमत जूं जेके नाइबूं आहिनि उन्हनि जे करे इहे जेके आहिनि से शयूं थियनि थियूं। बहरहाल ॻाल्हि जेका हीअ आहे त तंज़ीम साज़ी ख़ासि करे असांजो समाज जिते हक़ नथा मिलनि, जिते असांखे हर पंहिंजे हक़ जे लाइ रोडनि ते अचिणो थो पवे ऐं पंहिंजो घर छॾिणो थो पवे ऐं न रुगो जॾहिं असां पाण डिस्टर्ब थींदा आहियूं त ॿियनि खे बि डिस्टर्ब करिणो थो पवे, उन खां सवाइ जीअं त को ॿियो चारो ई कोन्हे, त अहिड़ी हालत में अहिड़े समाज में तंज़ीमनि जो वजूद अणटर आहे, उहो ज़रूरी बि आहे। सो अहिड़े नमूने सां जेके बि उस्ताद तंज़ीमूं आहिनि उन्हनि मां आऊं कंहिंजे बि ख़िलाफ़ कोन आहियां, इहे बिल्कुलु दुरुस्त आहिनि जेके उस्तादनि जे हक़नि जे लाइ जाखोड़े रहिया आहिनि। पर हिते आऊं हिकिड़ी जेका ॻाल्हि जेका मुख़्तसर आऊं करणु चाहींदुसि सा ही आहे त हक़ बिल्कुलु आहे, त असांजो हक़ आहे त असांखे जेके बि सहूलियतूं आहिनि जेके ॿियनि सूबनि खे या ॿियनि उस्तादनि खे या ॿियनि समाजनि में सोसाइटीअ में उस्तादनि खे हासिलु आहिनि उहे असांजो बि हक़ आहिनि ऐं उन्हनि हक़नि जे लाइ असांखे ज़रूरु मुनज़म तौर ते हिकिड़ी जदोजहद करणु घुरिजे। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा त असांजूं के ज़िमेवारियूं बि आहिनि, सिर्फ़ु असांजा हक़ कोन्हे के असांजूं के ज़िमेवारियूं बि आहिनि। त बहैसियत हिकु उस्ताद जे असांखे पंहिंजे ज़िमेवारियुनि जो बि अहसासु हुजणु घुरिजे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त कंहिं बि तंज़ीम में न रुगो उस्ताद तंज़ीम पर इन समाज में जेतिरियूं बि तंज़ीमूं आहिनि अहिड़े क़िस्म जूं जेके बि यूनियन्स आहिनि उन्हनि में सिर्फ़ु पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि हूंदी आहे, पंहिंजे ज़िमेवारियुनि जी का बि ॻाल्हि न हूंदी आहे। ऐं हिते इहा ॻाल्हि करणु चाहींदुसि, ॾिसो हक़ बि आउं सम्झुसि पूरा न, छाकाणि जो हक़नि में बि असां जेको आहे सो सिर्फ़ु पंहिंजे पैसनि खे अहमियत ॾींदा आहियूं, यानी असांजा स्केल वधाया वञनि, असांजो पघार वधायो वञे, त इहे बि असांजा हक़ आहिनि बिल्कुलु। पर हिकिड़ा ॿिया बि हक़ आहिनि जिन जे करे उस्ताद जो जेको मान ऐं मर्तबो आहे जंहिंखे समाज में वॾो छियो रसी रहियो आहे, असांखे असांजे उस्ताद तंज़ीमनि खे उन्हनि जे लाइ बि मुतहद थी आवाज़ उथारणु घुरिजे। मतिलबु त जेके उस्ताद तंज़ीमूं अॼुकल्ह स्केल जे लाइ रोडनि ते आहिनि उहे उस्ताद जे मान मर्तबे जे लाइ बि रोडनि ते हुजनि। उहे लाज़मी तौर ते जेके जॾहिं नाअहल माण्हू जेके आहिनि से वक़्तनि खां वक़्तनि आङुठे छाप उस्ताद भर्ती थींदा रहिया आहिनि, त उन्हनि जे लाइ बि इन्हनि खे एहतियात करणु घुरिजे उन्हनि जे ख़िलाफ़ त बाबा बिना कंहिं मेरिट जे या बिना कंहिं टेस्ट जे तव्हां उस्ताद जॾहिं मुक़दस पेशे में आम माण्हुनि खे न भर्ती करियो। इहे जॾहिं असां सां गॾु थींदा त इहे पढ़ाईंदा कोन ऐं अहिड़े नमूने सां असांजा ॿार मुतासिर थींदा, समाज मुतासिर थींदो ऐं असांजो जेको मुक़दस पेशो आहे उन ते माण्हू आङुरियूं खणंदा, त उन्हनि कॾहिं बि इन जे ख़िलाफ़ु जेको आहे सो इन्हनि उस्तादनि जे ख़िलाफ़ु एहतिजाज न कयो जेके हिकिड़े आम माण्हू हुआ उन्हनि खे बहैसियत उस्ताद भर्ती कयो वियो। उन्हनि खे हिननि उल्टो जेको आहे सो पंहिंजी तंज़ीम जा फार्म भराए ऐं उन्हनि खां फीस वठी ऐं उन्हनि जेके आहिनि से उन्हनि जा फ़ाइदा हासिलु कया आहिनि ऐं उन्हनि जे दिफ़ा में पिया ॻाल्हाइनि, त इहो हिकिड़ो ज़ुल्म आहे। ऐं बहैसियत हिकिड़े उस्ताद जे हिननि खे कापी कल्चर जे ख़िलाफ़ एहतिजाज करणु घुरिजनि, इहो तमामु ज़रूरी आहे। जेके हेतिरा माण्हू जेके तव्हां रोडनि ते ॾिसी रहिया आहियो इहे साॻिया माण्हू तव्हां छा था सम्झो जेकॾहिं इहे कापी कल्चर जे ख़िलाफ़ थी खड़ा थियनि त तव्हां सम्झो था त सिंध में कापी कल्चर जो नामो निशान कोन रहंदो। पर इन्हनि जे ख़िलाफ़ असांजो उस्ताद तंज़ीमूं बिल्कुलु ख़ामोश आहिनि
हालांकि इहे असांजा हक़ आहिनि। इन्हनि खां जॾहिं असां दस्तबरदार था थियूं, असां सिर्फ़ु पैसनि खे अहमियत था ॾियूं, त उस्ताद जो मान ऐं मर्तबो अर्श खां फर्श ते वञी किरियो आहे। त असांखे न रुगो स्केल जे लाइ, पर असांजी इज़त ऐं आबरू जे लाइ बि थोरो ध्यानु करणु घुरिजे। ऐं ॿियो त चयो जानवरनि जे लाइ बि इहो चयो थो वञे त उन्हनि खे बि मतिलबु पैसा न, पर इज़त प्यारी हूंदी आहे, इज़त हर जानवर खे बि प्यारी हूंदी आहे। त बहैसियत उस्ताद असांखे असांजे पैसनि वारे मफ़ादनि खां वधीक त हिननि मफ़ादनि खे अहमियत ॾियणु घुरिजे। जेकॾहिं के स्कूल में फर्नीचर न आहे या स्कूलनि में पढ़ाई नथी थिए त उनजे ख़िलाफ़ आवाज़ उथारणु घुरिजे। सिर्फ़ु जेको आहे सो स्केल जे लाइ या कंहिं ॿी ॻाल्हि जे लाइ रोडनि ते अचणु इहे ग़लति कोन्हे, पर उन जे लाइ बि असांखे लाज़मी तौर ते अचणु घुरिजे। त उन हैसियत में जेके बि ख़ासि तौर ते उस्ताद तंज़ीमनि जा जेके कर्ता धर्ता आहिनि, जेके वस वारा आहिनि, उन्हनि खे आउं अपील थो करियां त पंहिंजो जेको तव्हांजो मंशूर आहे उन में सिर्फ़ु तव्हां इहे हक़ जेके आहिनि से जिन में स्केल ऐं इहे शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे शामिल न करियो, पर उन सां गॾु उस्ताद जी इज़त, उस्ताद जो मान ऐं मर्तबो बि असांजो हक़ आहे। त समाज असांखे एतिरी इज़त ॾिए, असां जेतिरो लहूं था असांखे उहा अहमियत ॾिए, त उहो बि शामिल कयो वञे। पर मूं जॾहिं इहे सवाल कया त असांखे इहो चयो थो वञे त बाबा इहे त हुकूमत जा कम आहिनि, जेकॾहिं स्कूल नथा हलनि, कॉपी कल्चर आहे या ॿिया के मसइला आहिनि त इहे हुकूमत जूं ज़िम्मेवारियूं आहिनि। पर आउं त चवां थो त जे स्केल वधाइण बि हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, पोइ असां उन जे लाइ छो था रड़ियूं कयूं? त हुन जेकॾहिं स्केल सां असां में पैसा था अचनि त बाबा हुननि कमनि सां असांजी इज़त वधंदी। जेकॾहिं इहे नथा करियूं त असांखे उहा साॻी घुर्बल इज़त, असांजो वक़ार जेको आहे सो मजरूह थो थिए। त उन जे लाइ बि असांखे थोरी घणी गैरत जो मुज़ाहिरो ज़रूरु करणु घुरिजे।